अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज तव्हांजे लाइ काफ़ी सारियूं अपडेटूं मूं आंदियूं आहिनि। ख़ासि करे अॼु नओं ड्रामो अचण वारो आहे हिकिड़ो मक़तल। तव्हां उन जो प्रोमो बि ॾिठो हूंदो, यानी उन जो टीज़र ॾिठो हूंदो। तव्हांखे उन ड्रामे जी नाले जी ख़बर न हूंदी ऐं थी सघे थो तव्हांखे एतिरी बि ख़बर न हूंदी उन में अदाकार कहिड़ा कहिड़ा कम करे रहिया आहिनि। इहो बि तव्हांखे अॼु सॼी अपडेट तव्हांजे अॻियां वाज़े कंदासीं ऐं तव्हांखे तकरार ड्रामे ऐं मुहबतनि जे मार्ग जे बारे में बि काफ़ी सारियूं अपडेटा ॾींदासीं। ऐं इन वीडियो खे दोस्तों आख़िर ताईं ॾिसो। अगरि तव्हां हीअ वीडियो आख़िर ताईं न ॾिसंदो तव्हां खां हिकु न हिकु अपडेट मिस थी वेंदी। जे तव्हां इन ड्रामनि जा परस्तार आहियो, अगरि इन सां शौक़ु रखंदा आहियो त पोइ इहा वीडियो तव्हां आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदो। थी सघे त शायदि को सो बि लोग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा, छाजे करे सभ खां पहिरियां पोइ अपडेट जीअं तव्हांखे जॾहिं अपडेट अचे सभ खां पहिरियां तव्हांखे मिले। पहिरियों हलूं था दोस्तों इन ड्रामे जी तरफ़ जंहिंजो नओं टीज़र रिलीज़ थियो आहे, तव्हां ॾिठो बि हूंदो। दोस्तों इन ड्रामे जो नालो आहे मक़तल। ठीकु आहे न दोस्तों, इहो ड्रामो 2024 में रिलीज़ थींदो, यानी 2024 में स्टार्ट कयो वेंदो। फ़िलहालु इन जो पहिरियों टीज़र आयो आहे, अञा 2-3 टीज़र इन जा ॿिया बि ईंदा ऐं इन खां पोइ प्रोमो ईंदो इन जो। उन खां पोइ हीअ ड्रामे जी पहिरीं किस्त ईंदी ऐं हिकु बहितरीनु ड्रामो आहे। हीअ बि सिंधी समाज जे हिसाब सां आहे, जीअं मतिलबु पंहिंजे इलाइक़नि में अॼुकल्ह वाक़िया थी रहिया आहिनि आम, अहिड़े हिसाब सां इन ड्रामे खे रिकॉर्ड कयो वञे थो मक़तल। ऐं इन ड्रामे में ख़ासि किरदारु तव्हांखे ॿुधायूं कमाल खान बि आहे ऐं जंहिंजे नाले तव्हां चवंदा हो हीअ ज़ालिम आहे, उहो ई किरदारु इन जो इन ड्रामे में बि आहे मक़तल में। जेको ज़हर ज़िंदगी में उनखे किरदारु मिलियो ऐं उन खे इहो ई किरदारु जेको आहे ठहंदो बि आहे। इन जे करे कमाल खान खे इन ड्रामे में बि साॻियो किरदारु आहे। इहो ड्रामो बि अचण वारो आहे, अन क़रीब ईंदो, लेकिन इन जी काफ़ी सारी तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं, तव्हां शेयर कंदा हलूं। हीअ ड्रामो बि सिंध टीवी वारनि ठाहियो आहे ऐं इन में ॿिया अदाकार बि काफ़ी आहिनि, लेकिन कुझु अदाकार अहिड़ा आहिनि जेका अञा ताईं उन्हनि जूं मतिलबु रिकॉर्डिंग न थी आहे। उहे अॻिते हली ज़ाहिर थींदा, उन्हनि जा नाला बि अनाउंस थी वेंदा ऐं तव्हांजे साम्हूं उहा अपडेट बि नंबरवार रखंदासीं। लेकिन कुझु इन जो असां पोस्टमार्टम करे वठूं ऐं मक़तल ड्रामो आख़िर केतिरो भलो आहे, अगरि इन में छा कहाणी में दम आहे या न आहे। बिल्कुलु दोस्तों, इहा असां हिकु वीडियो रोज़ाना रखंदा आहियूं जेको कंहिंजो न कंहिंजो पोस्टमार्टम कंदा आहियूं ऐं जेको आहे सॼियूं ॻाल्हियूं तव्हां सां शेयर कंदा आहियूं। का ॻाल्हि तव्हांखे लिकाईंदा न आहियूं ऐं जंहिंजूं ग़लतियूं हुजनि उहे बि तव्हांजे साम्हूं रखंदा आहियूं। तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां दोस्तों, इन मक़तल ड्रामे में हिकु बहितरीनु कहाणी आहे। हिकु वॾी सुठे लेवल ते हीअ बि रिकॉर्ड कयो वञे थो ऐं हल्को फुल्को ड्रामो न आहे मक़तल, ऐं सुठे स्केल ते हिन खे रिकॉर्ड कयो वञे थो ऐं सुठी डायरेक्शन आहे। डायरेक्टर बि इन जा सुठा आहिनि, राइटर बि इन जा साॻिया आहिनि ऐं बहितरीनु राइटर आहिनि। ऐं इहो बि तव्हांखे अॼु मक़तल जो ॿुधाईंदासीं त हीअ रिकॉर्डिंग कहिड़े इलाइक़े में थी रहियो आहे ऐं हिन जी वधीक कहाणी छा आहे। दोस्तों हीअ बि इन इलाइक़नि में सिंध जे इलाइक़नि में रिकॉर्ड थी रहियो आहे। हिन टाइम ताज़ी जी रिकॉर्डिंग हली रही आहे। कणकनि जी मौसम आहे, तव्हां ॾिसो था नंढियूं नंढियूं कणका आहिनि, थधी मिठी मौसम आहे ऐं ख़ूबसूरत हिन टाइम लोकेशन आहे मिलंदियूं आहिनि। बराड़ी में ॻोठनि में हिन टाइम बहितरीनु लोकेशन हूंदी आहे। ख़ासि करे राई जो टाइम आहे, सरें जो टाइम आहे मिसाल आहे, ऐं वरी जेको आहे जाड़े करे हरियाली हरियाली आहे। हिते हिन टाइम ड्रामे खे रुख भलो मिली वेंदो आहे। वरी जॾहिं गर्मियुनि जो आहे ड्रामा जेको आहे तव्हांखे ख़बर आहे त लोकेशन सुठियूं न हूंदियूं आहिनि, लेकिन हिन टाइम रिकॉर्डिंग इन जी बहितरीनु सिंध जे इलाइक़नि में हली रही थी। ख़ासि करे दादू वारे इलाइक़नि में हेॾे ऐं इन जा सीन कुझु हेॾे होॾे बि ज़रूरु हूंदा, उहे बि रिकॉर्ड कंदा। हिकिड़ी जात रिकॉर्डिंग इन जी न हूंदी आहे न। ऐं इन में दोस्तों कमाल खान जो किरदारु तव्हां ॾिठो, बंदूक खयूं बीठो आहे, साॻिया ई पेर साॻिया ई कमु अथसि जीअं कमाल खान जा साॻिया कमु हूंदा रहंदा आहिनि ऐं काफ़ी सारा ॿिया अदाकार बि त आहिनि। लेकिन हिन जी कहाणी जे तरफ़ असां हलूं था, जेकी हिन जे टीज़र मां कहाणी मालूम थी रही आहे त कारे जे इल्ज़ाम में जीअं मारियो वेंदो आहे सिंध में नियाणियुनि खे, के सचूं जो सचो इल्ज़ाम हूंदो आहे, के कूड़ो इल्ज़ाम ॾेई बि मतिलबु मारियो वेंदो आहे। हिकिड़ो बहानो ठाहे दुश्मनी पंहिंजी निभाइण जे लाइ कारे जो इहो अॻे घणो हुयो, हाणे बि हली रहियो आहे कंहिं कंहिं इलाइक़नि में वाक़िया तव्हां रोज़ु सोशल मीडिया ते ॾिसंदा हूंदव। हीअ ड्रामो बि ईअं आहे, हिन में बि कारे जो इल्ज़ाम ॾेई माइनि खे मारियो वञे थो ऐं मतिलबु नियाणियुनि खे मारियो वञे थो ऐं इन शइ जे करे हीअ ड्रामे में उहा कहाणी हींअर आंदी आहे। ख़ासि करे इन शइ ते जीअं कंट्रोल कयो वञे ऐं पंहिंजे माशरे खे ख़बर पवे त
कूड़ हक़ सच माण्हू कीअं वर ॻाल्हाईंदा आहिनि ऐं जेको आहे कीअं नियाणियुनि खे मारियो वेंदो आहे, के हक़ ते हूंदियूं आहिनि, के न हक़ ते बि मारियो वेंदो आहे। इन हिसाब सां इन मक़तल ड्रामे जी कहाणी रिकॉर्ड कई वञे पई ऐं इन कहाणी इन जी अहिड़ी बहितरीनु आहे, तव्हांखे ज़रूरु वणंदी ऐं सुठे स्केल ते इहो ड्रामो रिकॉर्ड थी रहियो आहे, हल्को फुल्को न जीअं तकरार ड्रामो हुयो ऐं सिंध पत्थर दिलि त उन्हनि जो आहे केटियुनि वारनि जो पत्थर दुनिया वग़ैरह ड्रामा जेका हली चुका आहिनि, हीअ बि अहिड़े हिसाब सां हिकु बहितरीनु ड्रामो आहे। ऐं इहे डिघियूं कहाणियूं ऐं डिघियूं क़िस्तूं ईंदियूं आहिनि, जूं लगातार क़िस्तूं ईंदियूं, को हल्को फुल्को ड्रामो न आहे जो 15-20 क़िस्तनि में वरी ब्रेक ॾेई गुम करे छॾनि। लेकिन इहा ॻाल्हि आहे हलंदो 2024 में, लेकिन उन्हनि जी तारीख़ अञा ताईं अनाउंस न आहे कई वई, छो त 1 जनवरी ते मोहब्बतनि जो माग ड्रामो हलंदो। अॼु 26 तारीख़ आहे, 4-5 ॾींहं खां पोइ पहिरीं क़िस्त मोहब्बतनि जो माग ड्रामे जी ईंदी। लेकिन जेको हीउ ड्रामो आहे मक़तल, हिन जी अञा तारीख़ अनाउंस उन्हनि न आहे कई। पोइ थी सघे थो अॻिते हली जॾहिं तकरार ड्रामो एंड ते उन खां पोइ हलाइनि, या 3 ड्रामा लगातार टाइम अॻियां पोइयां करे हलाए सघनि था, उन्हनि जी मर्ज़ी मालिकनि जी। बाक़ी ड्रामा सुठा हीअ रिकॉर्ड करे रहिया आहिनि ऐं अञा ॿियनि ड्रामनि जी बि रिकॉर्डिंग हली रहियूं आहिनि। मां कल्ह वारी वीडियो में तव्हांखे काफ़ी सारियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, अॼु बि तव्हांजे लाइ कम जूं ख़बरूं आहिनि। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं तव्हांखे अञा कुझु असां अहम ख़बरूं तव्हांजे नाम कंदासीं। तो हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सां मां शेयर कंदो आहियां। कल्ह मां तव्हांखे इहो बि ॿुधायो जेको नओं हाकिम खान नए रोल में ईंदो तकरार ड्रामे में, पहिरियों भावल सां मिलंदो। तव्हां ॾिठो ईअं ई थियो, जीअं नवाब खान पढ़ाए उनखे मोकिलियो, उन सिधो वञी भावल सां मिलियो। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायो जो बैकग्राउंड हिकिड़ो अहिड़ो ख़राबु ॾेखारियो वेंदो, मतिलबु कंहिं कम जो बैकग्राउंड न हूंदो। ऐं तव्हां ॾिठो बि सही त हाकिम खान जो बैकग्राउंड हिते वक़्त जे हिसाब सां आहे, यानी चाचो ऐं भाइटियो भावल खान जो चाचो आहे, चाचे खे छॾे हलियो वियो कंहिं ॻाल्हियुनि जी वजह खां, त उहो तव्हां ॾिठो क़िस्त में उन्हनि हिक ॿिए ते नाराज़ आहिनि। लेकिन हिन टाइम जेको वक़्तु आहे उहो पढ़ियल मतिलबु आयो आहे, पंहिंजे नवाब खान उन खे अहिड़ो पढ़ाए मोकिलियो आहे जो उहो सिधो ई पहिरियों भावल सां मिलंदो ऐं भावल खां पोइ जेको आहे तव्हां ॾिठो भावल सां मिली चुको आहे, लेकिन भावल खे परचाईंदो, अञा कोशिशि कंदो पंहिंजे चाचे खे परचाए वठां। ख़ासि करे हू जेको आहे भावल जो एतबार क़ाबू करे, एतबार खणी करे इन सां धोखो कंदो भावल सां। ऐं मूसा वारनि ऐं भावल जी मूसा जी पाण में लड़ाई बि कराईंदो, झगड़ो बि कराईंदो। छाजे करे मूसा नवाब खान खे नथो वणे, हुन इन जे करे हुन जे लाइ हिकु इहो फार्मूलो आंदो आहे, साम्हूं आंदो अथई, जीअं इन्हनि खे पाण में विड़ायां, मूसा ऐं भावल खे हिकु चकर टोड़ियां। मीर खे त हू बेवकूफ़ बार बार बणाए थो, सजावल खान खे बेवकूफ़ नथो बणाए सघे ऐं मूसा खे नथो बणाए सघे, लेकिन उन जो तोड़ उन खे मिली चुको आहे वक़्त जे नज़र में। वक़्त ही वॾो लाह माण्हू आहे, ख़ासि करे पहिरीं कोशिशि कंदो राणी सां शादी करण जी, ऐं चाचे खे त अहिड़ियूं ॻाल्हियूं मिठियूं कंदो, चाचे खे परचाए वठंदो। भावल चवंदो वाक़ई हिन जहिड़ो को सुठो इंसानु दुनिया में पैदा ई न थियो आहे, हीअ वक़्तु हिकु बहितरीनु इंसानु आहे। लेकिन पंहिंजो अॻिते हली हू वरी करेक्टर अञा ख़राबु कंदो, ख़ासि करे भावल सां विञाईंदो, अॻिते हली नवाब खान जो वाठो थी करे पोइ ज़ाहिरु थींदो। फ़िलहालु नवाब खान सां मिलंदो बि सही, लिकी छपी मिलंदो। ऐं जेको आहे मीर उन खे ॾिठो, लेकिन मीर सुञातो न, अन क़रीब मीर इन खे सुञाणंदो त इहो वक़्तु आहे जेको आहे चोरी राति जो अची मिले थो ऐं नवाब खान सां मिले थो ऐं जेको आहे असांखे दोस्तनि खे पाण में विड़ाए थो। ख़ासि करे दोस्तो हाणे जेको मोहब्बतनि जो माग ड्रामो स्टार्ट थींदो 2024 पहिरीं तारीख़ ते 5-6 ॾींहं खां पोइ, इहो अञा वधीक मज़ो कंदो। शुरू में तव्हांखे थी सघे थो मज़ो न ॾिए, अॻिते हली तॾहिं ड्रामो तव्हांखे मज़ो ॾींदो जॾहिं अब्बास गुल ओढाणो ऐं अज़ीज़ कंबराणी पाण में मतिलबु विड़दा, इन्हनि जो टकराव थींदो। टकराव कहिड़े ॻाल्हियुनि ते थींदो? टकराव इन्हनि ॻाल्हियुनि ते थींदो छाजे करे जॾहिं अज़ीज़ कंबराणी यानी राणे जो जेको किरदारु आहे उहो लोफर वारो आहे ऐं अब्बास गुल ओढाणे जो जेको किरदारु आहे उहो हीरो वारो आहे। जॾहिं हीअ रस्ते मतिलबु हिते अटकंदा पाण में, हू लोफराई कंदो, उहा ॻाल्हि अब्बास गुल ओढाणे खे वणंदी कान। इन ॻाल्हियुनि ते जॾहिं हिननि जो पाण में जहिड़ो थींदो ऐं पोइ जेको आहे दोस्तो हीउ ड्रामो अञा मज़ो कंदो वेंदो। जीअं तकरार ड्रामे में मूसा ऐं नवाब खान वारनि जो झगड़ो हली रहियो आहे ऐं मोहब्बतनि जो माग ड्रामे में बि ईअं थियण वारो आहे। मक़तल ड्रामो, तकरार ड्रामो, इन्हनि में बि ईअं थींदो। ऐं केटीअनि वारनि जा ड्रामा तव्हांखे कल्ह मूं ॿुधाए छॾिया, हवेली आहे, कुझु ॿिया ड्रामा आहिनि, गुनाह हुआ, उहे बि 2024 में ईअं घणो कर हलंदा ऐं तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। सभ खां पहिरियां दोस्तो जेका अपडेट हूंदी आहे असां तव्हांजे नाम कंदा आहियूं, तव्हां ते पुॼाईंदा आहियूं। तव्हांजो बि हिकिड़ो
नंढिड़ो हक़ु असांजो हक़ु आहे तव्हांजे मथां, तव्हांजो नंढिड़ो फ़र्ज़ु आहे। शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो जीअं का ख़बर तव्हांखे मिस न थिए, ऐं असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा कयो, जीअं हर न्यूज़, हर अपडेट, हर रिव्यू सभ खां पहिरियां तव्हांखे मिले। वरी मिलंदासीं अॻी किस्त में अपडेट खणी ईंदासीं। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।